सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बोड सबब बीमारियों पखिड़जी वयूं। गैस्ट्रो, डेंगी ऐं मलेरिया समेत चमड़ीअ जूं बीमारियूं भी पखिड़जण लॻियूं। कराची में डेंगी सबब 24 कलाकनि दौरान 9 ॼणा फौत, 115 नवां केस ज़ाहिर। पीरगोठ में गैस्ट्रो विघे पीरसन मर्द ऐं औरत फौत। खैरपुर में पीरगोठ वासी 7 वरहियनि जी ॿारी गैस्ट्रो सबब अबदी निंड सुम्ही पई। खैरपुर ज़िले में गैस्ट्रो विघे फौत थियलनि जो अंग 11 थी वियो। दादूअ जे बोड मुतासिर कैंप में तरसियल ॻोठाणो बि गैस्ट्रो विघे हयाती विञाए वेठो। ड्रखण भरिसां 10 सालनि जे नीगर मलेरिया सबब दम ॾेई छॾियो। भिरिया सिटी, ठारूश ऐं दादूअ में केतिरा ई माण्हू गैस्ट्रो में मुब्तला थी विया। मेडिकल टीमूं उमाइण जी अपील। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में अॼु बि मींहं जो इम्कान। मीरपुर ख़ास, छटे, मिठी, उमरकोट, बदीन ऐं थरपारकर में मींहं जो इम्कान। पंजाब जे इलाक़नि झंग, फैसलाबाद, टोबा टेक्सिंग ऐं ॿियनि इलाक़नि में भी तेज़ हवाउनि सां गॾु बरसात थी सघे थी। मौसमियाती माहिरनि मानसेरा, एबटाबाद, कोहिस्तान, सवात, चित्राल, दीर, मर्दान, पिशावर, कोहाट, कुर्रम ऐं पिशावर में भी मींहं जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। पाक अफ़गान सरहद वटि दहशतगर्दनि जी फायरिंग। पाक फ़ौज जा 3 जवान शहीद थी विया। जवाबी कार्रवाई में दहशतगर्दनि जो भी वॾो नुक़सान। ISPR मूजिब दहशतगर्दनि अफ़गानिस्तान जे हदुनि मां पाक फ़ौज जे जवाननि खे निशानो बणायो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां वाक़े जी मज़म्मत। अफ़गान सरकार खे दहशतगर्दनि खे पंहिंजे सरहदनि वटां कार्रवायूं करण खां रोकण जो मुतालबो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जी पासपोर्ट जी वापसी बाबति दरख़्वास्त ॿुधणी अॼु थींदी। लाहौर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस महफ़फ़ अमीर भट्टी, जस्टिस अली बाकर नजफी, जस्टिस तारिक सलीम शेख बेंच जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान के दौरे ते रवानो थी वियो। वज़ीर आज़म बलोचिस्तान के बोड मुतासिर ज़िले सोहबतपुर में नुक़सान जो जाइज़ो वठंदो। वज़ीर आज़म के मुतासिरनि जी इमदाद ऐं इंफ्रास्ट्रक्चर बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म बोड मुतासिरनि सां मुलाक़ातूं करे संदन मसइला भी मालूम कंदो। मुल्क में कोरोना सबब 3 ॼणा हयाती विञाए वेठा। सेहत के क़ौमी इदारे NIH मूजिब मुल्क में 24 कलाकनि दौरान 118 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक करे छॾी। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.7% रही। इलाज हेठि कोरोना के मरीज़नि मां 82 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी आहे। बर्तानिया की रानी एलिज़ाबेथ जो ताबूत अॼु बकिंघम पैलेस मां वेस्ट मिनिस्टर हॉल मुंतकिल कयो वेंदो। राणी जे ताबूत जो दीदार शाम 5 वॻे ताईं करे सघिबो। माण्हुनि जूं हिन वक़्त खां ई कतारूं लॻण शुरू थी वयूं। ताबूत खे 4 ॾींहनि ताईं वेस्ट मिनिस्टर हॉल में रखियो वेंदो। आज़रबाईजान ऐं आर्मेनिया जी फ़ौजनि विच में हिकु भेरो ॿीहर चकरी। गुज़िरियल राति थियल वेढ़ दौरान आर्मेनिया जा 49 फ़ौजी मारिजी विया। आर्मेनिया जे वज़ीर आज़म तस्दीक करे छॾी। ॿिए तरफ़ यूक्रेनी फ़ौज रूस जे कंट्रोल हेठि आयल वधीक इलाइक़े तां कब्ज़ो छॾाए वरितो आहे। सदर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूसी फ़ौज जे कब्ज़े मां 6000 चौरस किलोमीटर जो इलाइक़ो आज़ादु करायो वियो आहे। अमेरिका रूस खां पोइ चीन ते पाबंदियूं लागू करण ते गौर शुरू करे छॾियो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिब पाबंदियुनि जो मक़सदु चीन खे ताइवान ते हमले खां रोकणु आहे। अमेरिका खे चीन ते पाबंदियुनि लाइ यूरोपीय यूनियन जी हिमायत घुर्जे। कंप्यूटर चिप्स ऐं हसास टेक्नोलॉजी में चीन सां वापार महदूद करण ते गौर। अमेरिकी अहलकार जो चवणु आहे त चीन ते इम्कानी पाबंदियूं रूस खां वधीक ॾुखियूं हूंदियूं।